अस्सलाम वालेकुम या अली मदद सैयद कामरान अली शाह। हींअर हिकिड़ी फेसबुक ते पोस्ट ॾिठमि भाऊ सलीम ला जलमाणी जी। यार कमु ॾाढो सुठो थो करे, सोशल माण्हू आहे, समाजी माण्हू आहे, ख़ासि करे जेके मुस्तहक माण्हुनि जी मदद थो करे। सॼो रमज़ान में हिन माण्हू ख़िदमत कई आहे मिसकीन माण्हुनि जी। ॾाढी पोस्ट भली रखी त मंशात जे बारे में जेको आहे सो सभु दोस्त पंहिंजी राय ॾियनि। अदा शहर असांजो पंहिंजो आहे, हिन शहर जा जावा आहियूं। ईंदड़ नसुल खे खुदारा मंशात खां वाक़ई बचाए वञे। ऐं सभिनी शहर जे बाशिंदनि जेके बि मोज़िज़ माण्हू आहिनि शहर जा, समाजी, सियासी, मज़हबी अॻवान, सभिनी खे गुज़ारिश कंदुमि त हीउ जेको अदो सलीम हलाए थो प्रोग्राम, इन में तावन कयो। इन दोस्त सां, इन सां गॾिजो। जेके बि सहाफ़ी दोस्त आहिनि, समाजी जेके बि आहिनि, गॾिजी हिकिड़े प्लेटफॉर्म ते नौजवान नसुल खे बचायो। आइस जो नशो असांजे रतोदिर में आम थी वियो आहे। नौजवान छोकिरा जेको आहे सो नंढड़ा ॿार जेके असांजी ताक़त आहिनि, जेके ईंदड़ नसुल असांजो ताक़त आहे, असांजी सूंह आहे। सो उन जे बारे में कुझु सोचो खुदारा। असां सभु गॾिबासीं तॾहिं जेको आहे सो हीउ जेको पुलिस आहे या इंतिज़ामिया आहे, तॾहिं उन्हनि ते को असरु पवंदो, तॾहिं उन जो को रिज़ल्ट निकिरंदो। असांखे पाण में गॾिजणो पवंदो, असांखे पंहिंजे नसुल बचाइण जे लाइ। हीउ नौजवान असांखे त हाणे पंहिंजे घर जे औलाद जे लाइ हाणे फ़िक्रमंद थी पिया आहियूं त हीउ शहर में छा थो पए वापरे, छा ज़ुल्म हली रहियो आहे, छा हशर थो थिए। सो शहर जे लाइ कुझु सोचो खुदारा। असां भाऊ सलीम सां गॾु आहियूं। अदा असां सोशल वर्कर आहियूं, समाजी माण्हू आहियूं ऐं शहर जा पुराणा रहवासी आहियूं। अदा सलीम असां अवां सां गॾु आहियूं। असां सभिनी दोस्तनि खे हथ ॿधी गुज़ारिश कंदासीं, जेके बि सियासी, समाजी, सहाफ़ी दोस्त आहिनि, मज़हबी अॻवान आहिनि, सभु गॾिजी शहर जे बारे में कुझु सोचो।